नाज़रीन, दादू तालके जे 4 यूनियन काउंसिल जंहिंमें यूनियन काउंसिल मुरादाबाद, यूसी खुदाबाद, यूनियन काउंसिल पिपरी, यूनियन काउंसिल यार मोहम्मद कलोड़ो समेत 100 खां वधीक ॻोठनि जे जेके आबादगार आहिनि ऐं मक़ामी ज़मींदार आहिनि उन्हनि अॼु एहतजाज कयो आहे। इन वारे सां आबादगारनि सां ॻाल्हाईंदासीं, ॾिसंदनि कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। शाख जा दरवाज़ा आहिनि, उन्हनि जा बि दरवाज़ा ॾिसो। असां सां छाजे करे ज़ुल्म थो थिए? कहिड़ो असां हिननि जो कसूर कयो आहे? छा कयो आहे? जा त पहिरियों ई असांखे पाणी न ॾियनि हा त असां इहो फसल न पोखियूं आहे। असांजे फसल सां हली तव्हां हालत ॾिसो न। असांजे बचनि जे लाइ रहणु असांजो ज़रियो इहो आहे, न असां वटि नौकिरी आहे, न का असां वटि ॿी का शइ आहे। जेको असांजो आहे असांजो ज़रियो इन ते आहे। असांखां इहो बि ज़रियो असांखे खसियो था वञनि त पहिरियों वस वारनि खे असां त चऊं त पाणी तव्हां न ॾियो हा असांखे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजी पोखनि खे पाणी कोन थो मिले। पाणी शाखनि में कोन्हे को, शाख बखराणी ऐं देव बखराणी। असां इंजीनियर साहब ॾे बि वियासीं, एसी साहब खे बि कंप्लेन कईसीं, एसडीओ साहब ॾे बि 5 दफ़ा असां विया आहियूं, धरना बि हया आहिनि, कोशिशूं जारी कयूं आहिनि। उन खां बाद में अचे हिननि खे असां गैर क़ानूनी जेके मशीनूं हलनि थियूं उहे बि ॾेखारियो आहिनि, बाबा हे गैर क़ानूनी मशीनूं आहिनि, तव्हां अमलदार आहियो, हे कढो जीअं असांखे आख़िर ताईं पाणी बचे। पर सिर्फ़ ॻाल्हियुनि में मुतमिन कनि था, हक़ीक़ी किरदारु केरु अदा नथो करे। असां 10 ॾींहं अवल इंजीनियर साहब ॾे दरख़्वास्त कई त असांखे पाणी ॾियो। असांखे रुगो ॾटो ॾेई रहिया, चवनि एसडीओ सां मिलियो, एसडीओ चए थो दारोगे सां मिलो, रुगो ॾटा था ॾियनि, पाणी ॾियनि कोन था। गैर क़ानूनी मशीन लॻी पियूं आहिनि, उहे पटाए नथा सघनि। इहो बस ईअं वेठो कमु हले, असांखे 10 ॾींहं आहे बस ईअं हले वेठो, असांजो फसल इहो सड़ी। डंडेल जेके ऑपरेटर आहिनि पैसनि ते पाणी हेठि कनि था, मथे कनि था, ऐं हीअ इंजीनियर एप्लीकेशन सही करे ॾिनी आहे। थाणे वारो को हिननि खे चोरनि खे ॿधे कोन थो। 5 लिफ्टूं आहिनि, 5 नूल आहिनि, हिननि जा पैसा वरितल आहिनि, हीअ पैसनि ते विकाणल आहिनि। असां सां इंसाफ़ करे असांखे पाणी पहुचायो वञे टेल पे। असां वटि पाणी कोन्हे, असांखे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। पाणी जेको सो आहे ई कोन, पैसनि ते पाणी एरिगेशन वारा खपाए था छॾनि ऐं हेठां नूल लॻा पिया आहिनि। बाक़ी जेको पाणी आहे उहे नूल वारा पी था वञनि, मशीनूं लॻियूं पियूं आहिनि, माल वेठो आहे थियो अंदरि शाखुनि में। महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञो। 3-4 यूसियूं असांजूं आहिनि जेके बंदि पियूं आहिनि। आबादगारनि जो इहो चवणु आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि अहिड़नि लॻापियल अमलदारनि खे शिकायतूं पिणु कयूं आहिनि, पर को तदारक न थी सघियो आहे। अहिड़ी तरीक़े सां जेके तक जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, यूसी चेयरमैन आहिनि, उन्हनि खे पिणु आगाह कयो आहे त मामले जो नोटिस वठो, पर का बि जेका आहे सो आबादगारनि जी दाद रसी न थी सघी आहे। जंहिं सबबु जेके आबादगार आहिनि उहे धरणो हणी इहो ई आपाशी खाते जे वज़ीर ऐं लॻापियल अमलदारनि खां इहो मुतालबो कनि था त दादू तालके जे मुख़्तलिफ़ शाखनि में जेका ज़रिए पाणी जी जेका चोरी आहे या जेका खोट आहे उहा ख़तमु कई वञे।